त आम माण्हूअ खे पुलिस वारनि खां एतिरो डपु छो थींदो आहे? छा थो चई सघिजे? तव्हांजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु छा थो अचे? छो असल में जेको आहे उहो थाणे ते अगरि जंहिंमहिल पंहिंजो माण्हू वञे थो न, हिकिड़ो त ज़हनी तौर ते साइकिली तौर ते हिकु ख़ौफ़ आहे। उहो कहिड़ो आहे? उहो ड्यूटी अफ़सर जेको आहे कुझु उहो अहिड़े तरीक़े सां बिहेव कंदो आहे, उन बिहेव खां माण्हू शरीफ़ माण्हू डिॼी वेंदो आहे। बाक़ी हिन वक़्तु काफ़ी चेंजिंग अची चुकी आहे ऐं माना उहो उन रवैये जे करे उहो ख़ौफ़ ख़तमु थी चुको आहे। अॻे हुयो कुझु अहिड़ो दहशत हुई थोरी सी, हाणे उहो त पुलिस को लड़ाईंदा आहियो, पर हिन वक़्तु माहौल थोरो सुठो आहे। किथे किथे सुठो आहे? हा सुठो आहे, पर लाइ में जे ॻोठाणा जेके थाणा आहिनि उते बदमाशी साॻी आहे। उहो हिते चयो न किथे किथे सुठो आहे, जिते माण्हू थोरो पढ़ियल लिखियल आहिनि, अवेयरनेस अची वई आहे, उते इहो आहे जो आम माण्हू सम्झे थो छो लिख मुंहिंजी FIR उनमें बि मामलो थियो आहे। उनमें बि इहो ई आहे ॻोठनि बहिराड़ियुनि में अञा बि आहे। जेके ड्यूटी अफ़सर ते थाणे ते वेठा हूंदा आहिनि उहे 12-12 कलाक ड्यूटी कंदा आहिनि, बुख ते दुख ते गर्मी में हर हाल। उहा कसर वरी अवाम मां कढंदा आहिया। उहा जेको साइकिल तौर ते माण्हू हिकिड़ो थको पियो हूंदो आहे या टेंशन ई उनखे पंहिंजा घर जा बि टेंशन हूंदा आहिनि ऐं उहे सहूलियतूं उन्हनि खे कोन्हनि। उहे सहूलियतूं उन्हनि खे कोन्हनि, पोइ उहा ॿाहिरि कढंदा आम माण्हू मां। घटि में घटि 8 कलाक ड्यूटी करणु खपे, जेको जीअं इंटरनेशनल लेवल ते आहे, दुनिया में आहे, लेकिन पाकिस्तान में न आहे। 12-12 बल्कि 12 खां 14 कलाक में ड्यूटी करे वेंदा। त ॿुधाए न उन घर वारी परेशानी अलॻि हूंदी आहे, थाणे जी परेशानी अलॻि हूंदी आहे, ऐं पोइ ज़ाहिर आहे उन मां जेको रिएक्शन थिए थो उहो पब्लिक ते किरे थो। पब्लिक ते किरे थो, मां ॾोह असां कयो त ॾिसो ग़लति ॻाल्हि आहे। माना आम माण्हू असीं काॾे वञूं जेके सोचींदा आहियूं त पुलिस में वञूं था, मूंसां ही ॾाढाई थी आहे, वेदन थी आहे, पुलिस वारो जेको SHO हूंदो या DSP हूंदो जेको बि हूंदो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो, पर उते हू घरां मार खाई आयो आहे या घरां को दड़को खाई आयो आहे या घर में राशन कोन्हे, त पोइ वरी मूंखे चवंदो निकिर निकिर हल, मुंहिंजो कहिड़ो ॾोह। माना आम माण्हू जी ॻाल्हि त ईअं थींदो आहे न, जेकॾहिं तव्हां वटि मां केस थी खणी अचां त तव्हांजा घर जा मसइला आहिनि, तव्हां घर रखी अचो। मां जेकॾहिं हीअं होस्ट वेठी आहियां, मूंखे सवे मसइला आहिनि, अलाए केतिरा मूंसां सर मसइला घर में हूंदा, पर मां जिते होस्ट वेठी आहियां हिते त मूंखे सभु विसारणा आहिनि। छा मञो था हिन ॻाल्हि खे? तव्हां पंहिंजी ड्यूटी ज़रूरु करे वठो, लेकिन पंहिंजो दिमाग़ पोइ उनखे कढी नथा सघो। पर सर थोरी देरि बि तव्हांखे ईअं लॻो त मूंखे का परेशानी 12 कलाक 14 कलाक तव्हां 2 कलाकनि खां बाद घर वेंदो। सर असां 14 कलाक 3 ॾींहं बि ट्रांसमिशनूं कयूं आहिनि लाइव, लागी थियूं।